बाबा साईं बाबा हाजी अल्लाह वधायो भंड साईं जो एडवोकेट फैज़ मोहम्मद भंड साईं जो खैर उस्ताद खैर मोहम्मद शेर मोहम्मद साईं तारिक साईं जो खैर पंहिंजी बारगाह इलाही में उहुद जबल जेडो खैर लिखण कबूल फरमा आमीन। मौला हर महीने जी 14 तारीख भंड हाउस ते लख सलवात पढ़ंदा आहियूं। ओ मौला बाबा हाजी अल्लाह वधायो साईं के ओ मौला साईं जे बचड़न के क़यामत ताईं शादो आबाद फरमा आमीन। जे रोज़ी रिज़्क़ में इज्जत में पोखुन में बरकतूं अता फरमा आमीन। फैज़ मोहम्मद साईं ऐं तारिक साईं के सरकारियूं ड्यूटियूं अता फरमा आमीन। मौला बाबा हाजी साईं जा बच्चा तुझे साम आहिनि इन्हनि जो क़यामत ताईं सजण साम्हूं कजां ऐं इन्हनि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा आमीन। मां दिल जूं गुजड़ियूं ॻाल्हियूं मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां ओ मुंहिंजा करीम रब। अज बाबा हाजी अल्लाह वधायो भंड साईं जे ऐं मुंहिंजे दिलनि में जेके जाइज़ तमन्नाऊं आहिनि उहे पूरियूं फरमा आमीन। ओ मौला अज जेके भी दुआ में शरीक आहियूं असां सभिनी जो बेड़ो तार आमीन। यार फुल पोटो साईं जा बच्चा घर आबाद फरमा आमीन। अल्लाह जेके बीमार आहिनि उन्हनि के शफा अता फरमा आमीन। जेके बेरोजगार आहिनि उन्हनि के रोज़ी अता फरमा आमीन। जेके बे औलाद आहिनि उन्हनि के औलाद अता फरमा आमीन। उस्ताद शेर मोहम्मद साईं जी ज़ाहिरी ग़ैबी मदद फरमा आमीन। ओ मौला जे बाबा हाजी साईं के ऐं मूंखे दुआ जे लाइ चयो उन्हनि सभिनी जो बेड़ो तार आमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।